सो स्पीच जे लाइ सॾु कंदुसि प्रोफेसर अली रज़ा काज़ी के, तो हू अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। प्रोफेसर अली रज़ा काज़ी। साथियों, दोस्तों ऐं पंहिंजे कीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कॾहिं असांखे अर्ज़ी ॾींदड़ मोज़ज़ महिमानो, अस्सलाम वालेकुम। हींअर तव्हां ॼाणो था त हीअ महफ़िल साहिती परगिणे जे नाले ते छपजंदड़ कंडियारो कॉलेज जे साहिती मैगज़ीन जे महूरत जे सिलसिले में सजाई वई आहे। मैगज़ीन जी शुरूआत खां अॼु महूरत जे ॾींहं ताईं जूं घड़ियूं 12 महीननि ताईं पकड़िजी वियूं। पोइ बि असां पंहिंजी टीम चीफ एडिटर प्रोफेसर मोहम्मद सफ़र सेतो साहब, अंग्रेज़ी सेक्शन जे इंचार्ज प्रोफेसर अब्दुल मन्नान गांगुरो साहब, उर्दू शोबे जे सरबराह प्रोफेसर ख़ुशी मोहम्मद जावेद जी अणथक कोशिशुनि सां मैगज़ीन खे सुठे खां बहितर ऐं बहितर खां बहितरीन ठाहिण जी कोशिशि कई, जेका केतिरे हद ताईं कामयाबु हुई तव्हां पढ़ंदड़ पाण जो फ़ैसिलो करे सघो था। पोइ ज़ाहिर आहे त उन कोशिशि में कुझु कमियूं रहिजी वयूं हूंदियूं, जंहिं लाइ अॻुवाट माज़रत। मुंहिंजा साईं, हिन मैगज़ीन में असां ज़िक्र कयो आहे उन समाजी वर्कर डॉक्टर जो जेको जवानी में असां खां मोकिलाए वियो। हा, डॉक्टर मसूद अहमद सहतो, जंहिंजे अलमनाक विछोड़े ते कंडियारे जे घिटनि में नूहा, जंहिंजे अलमनाक विछोड़े ते कंडियारे जी घिटनि में गीत नूहनि में तब्दील थी विया। हा, ज़िक्र आहे साहित्य परगिणे जे तारीख़ ते नाविल लिखंदड़ उमरदीन बेदार जो, जंहिंजूं इल्म ऐं अदब में तमामु घणियूं कोशिशूं आहिनि। असां हिन में ज़िक्र कयो आहे कंडियारे जे आलिम ऐं अदीब साईं मोहम्मद कासिम सुमरे साहिब जो, जंहिंजे तक़रीर जे फ़न ते असां सभिनी खे नाज़ आहे। ज़िक्र आहे ठारू शाह जे बाबू असलम फौजी ख़ानज़ादे जो, जे समाजी कमनि में पाण खे मिसकीन जहान ख़ान खोसे जो लक़ब ॾियारे वरितो आहे। ज़िक्र आहे सिंध जे अज़ीम सरमाए अब्दुर्रहीम गिरोड़ीअ जो, जंहिं ते सव सलाम हुजनि। मैगज़ीन में असां सिंध जे माज़ीअ खे यादि करे आईंदे जी प्रचार कई आहे। कुझु नज़म आहिनि, कुझु कहाणियूं आहिनि। साईं रशीद डायरी साहिब जी कहाणी आहे, जंहिंमें दर्द कथा आहे उन नौजवान जी जेको सवें सपना खणी कॉलेज अचे थो ऐं पोइ उनखे कीअं मायूसी थिए थी। ज़िक्र आहे उन दानिश्वर जो, जंहिंखे न संगत जी परवाह आहे, न सूंहं जी परवाह आहे, न सिंध जी परवाह आहे, फ़क़ति अखरनि में ई अड़ियल रहे थो। मतिलबु त असां पंहिंजे पर में खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिनियूं आहिनि जिन सां पढ़ण वारे जो तवजो हासिलु करे सघूं। हा, उहो बि आहे त काफ़ी ॻाल्हियूं रहिजी वयूं हूंदियूं, जंहिं लाइ प्रिंसिपल साहिबु साईं नज़ीर अहमद खोसी साहिब खे दरख़्वास्त कबी त उहो जल्दी वरी साहिती 2012 जो ऐलान करे त उहा खोट पूरी थी सघे। हिकु अहम ॻाल्हि त जिन दोस्तनि जो मवादु छपजण खां रहिजी वियो हुजे उन्हनि खां माज़रत। असुल में हिन भेरे मवादु तमामु घणो हो। आम हालतुनि में गुज़िरियल साहिती मैगज़ीन में असांजा पेज 152 हूंदा हुआ, जेके हिन भेरे वधाए असां 180 कया आहिनि। उन बावजूदि मवादु रहिजी वियो। आख़िर में ज़ाती तौरु थोराइतो आहियां पंहिंजे लेखारी सजणनि जो, एडिटोरियल बोर्ड ऐं पंहिंजे मुर्सन अॻूणे प्रिंसिपल साईं मसूद अहमद मेमन साहिब जो, जेको हज जे मुक़दस फ़र्ज़ जे सिलसिले में हरमैन शरीफ़ वियल आहे। ऐं जिन दोस्तनि असां सां हिन मैगज़ीन में ताउन कयो उन्हनि जी महिरबानी। अयाज़ गुल जे सर्जल हिननि सिटुनि सां त जेकॾहिं का ख़ता थी वई हुजे त माफ़ु कजो। शाइर जे जज़्बनि जूं ॻाल्हियूं, सिंधूअ जे जो बन जूं ॻाल्हियूं, तोखे बि बसि यादि रहनि थियूं मुंहिंजे ई ॾोहनि जूं ॻाल्हियूं। अॼु जे टहकनि में भुलिजी वियुसि कालो कनि लुटकनि जूं ॻाल्हियूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। अली रज़ा काज़ी